अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। जी असां प्रीवियस लेक्चर में डिस्कस कयोसीं लोरेंस ट्रांसफॉर्मेशन ते यानी लोरेंस फैक्टर ते उन जो जेको फैक्टर जो वैल्यू यानी फार्मूलो हुयो उहो असां ड्राइव कयोसीं। हाणे अचो त असां अॻियां यानी थ्योरी ऑफ रिलेटिविटी स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी के हवाले से डिस्कस कयूं। कुछ मेन पॉइंट्स आहिनि ॾिसो यानी कि इन हवाले से ॾिसो स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी या रिलेटिविस्टिक्स मैकेनिक्स इन में छा है इन दिस आइंस्टाइन सेज दैट द वे दैट एवरीथिंग एक्सेप्ट लाइट moves through time and space depends on position and movement of someone who is watching। चवण जो मकसद हिते इहो वा त आइंस्टाइन चयो त लाइट खां सिवा यानी पोजीशन ऐं मूवमेंट जेको ऑब्जर्वर आहे उहो जॾहिं मेजरमेंट वठंदो त इहे ॿई शयूं चेंज थींदियूं सिवाय लाइट जे किथे बि हुजे स्पेस या किथे बि। क्लियर? इट रिफर्स to the principle that interrelate the measurement of an observer in different frames of reference। माना जॾहिं असां यानी कि कंहिं बि ऑब्जर्वर जे मुताबिक़ यानी किन ॿियनि यानी किन फ्रेम ऑफ रेफरेंसिस में जॾहिं मेजरमेंट वठूं रिज़ल्ट वठूं त उते भली जेकॾहिं असांजी छा ईंदी डिफरेंस यानी कि ईंदो, लेकिन इहो जेको डिफरेंस अचे थो इहो रिलेटिव हूंदो। छा हूंदो? रिलेटिव। जेकॾहिं मूविंग फ्रेम ऑफ रेफरेंस में हिकिड़ी रिज़ल्ट अचे थी त का बॉडी मूव करे रही आहे बैकवर्ड, त ईअं ई असां रेस्ट वारे फ्रेम में ॾिसंदासीं त उहा बॉडी भली हू चाहे रेस्ट में हुजे लेकिन उन जे लाइ उहा साॻी शइ मयर थींदी, पोजीशन मूवमेंट चेंज थींदी। इहो कॉन्सेप्ट आहे। क्लियर? त हाणे ॾिसो हेॾां यानी कि स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी द पार्ट ऑफ रिलेटिविस्टिक्स मैकेनिक्स विच डील्स with uniform motion of an object is called special theory of relativity। It is based on an inertial frames of reference। ज़हन में रखो जेकी असांजी स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी आहे उहा एक्चुअली कंहिंजे मुताबिक़ असां मेजरमेंट वठंदासीं एक्चुअली असां वठंदासीं टू इनर्शियल फ्रेम्स ऑफ रेफरेंस। स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी यानी रिलेटिविस्टिक मैकेनिक्स जे बुनियाद ते उन में हिन ॿ पॉस्ट्यूलेट्स ॾिना। इन्हनि पॉस्ट्यूलेट्स जो थोरो कॉन्सेप्ट कीअं आहे त जॾहिं माइकलसन मोरले एक्सपेरिमेंट परफॉर्म कयो वियो हो उन में जॾहिं अर्थ खे यानी कि स्पेस ऐं वैक्यूम जे बुनियाद ते माना स्पेस यानी वैक्यूम जे बुनियाद ते जेको मीडियम ईथर जे बुनियाद ते कॉन्सेप्ट ॾिनो वियो हो त उते जेका स्पीड हुई लाइट जी उहा एवरीवेयर छा हुई? कांस्टेंट हुई। इहो माइकलसन मोरले जे एक्सपेरिमेंट खां पोइ आइंस्टाइन्स जी इहा थ्योरी ऑफ रिलेटिविटी आई। हाणे इते सवाल उथियो त जेकी इहा स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी में जेके तव्हां पॉस्ट्यूलेट्स ॾिना आहिनि छा इहे जेके पॉस्ट्यूलेट्स आहिनि उहे यानी जॾहिं असां गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन वठूं या असां न्यूटनियन मैकेनिक्स वठूं त उन वक़्तु इहे ई पॉस्ट्यूलेट्स यानी उते अप्लाई करे सघूं था या न? यानी कि इहे सभई जेके पॉस्ट्यूलेट्स में लॉस आहिनि या इहो कॉन्सेप्ट आहे या जेको मेन पॉइंट्स आहिनि छा इहे असां उन्हनि जे लाइ अप्लाई करे सघूं था? त आइंस्टाइन चयो त असां बिल्कुलु इहे जेके पॉस्ट्यूलेट्स आहिनि सभिनी जे लाइ यूज़ करे सघूं था, चाहे उहो गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन हुजे, चाहे असांजो न्यूटनियन मैकेनिक्स हुजे, चाहे मॉडर्न यानी रिलेटिविस्टिक्स छो न हुजे। त उन्हनि पॉस्ट्यूलेट्स खे अचो त सम्झूं इन जो कॉन्सेप्ट छा आहे। त ॾिसो पॉस्ट्यूलेट्स हेॾां लिखियल आहिनि आइंस्टाइन जी थ्योरी ऑफ रिलेटिविटी जे हवाले सां। पहिरियों पॉस्ट्यूलेट आहे प्रिंसिपल ऑफ रिलेटिविटी या प्रिंसिपल ऑफ इक्विवेलेंस। इन जो मतलब छा है? द लॉज ऑफ फिजिक्स आर द सेम इन ऑल इनर्शियल फ्रेम्स ऑफ रेफरेंस। यानी चाहे उहो मूविंग फ्रेम ऑफ रेफरेंस हुजे या चाहे रेस्ट हुजे लेकिन ॿई इनर्शियल आहिनि। क्लियर? त जेकॾहिं को मूविंग में ऑब्जर्वेशन वठे थो मेजरमेंट वठे थो रेस्ट जे हिसाब सां त पोइ उहा ई मेजरमेंट जेकॾहिं रेस्ट वारो वठे मूविंग जे हिसाब सां त ॿिन्ही में जेका रिज़ल्ट ईंदी साॻी ईंदी। ऐं जेके फिजिक्स जा
ऐं जेके फिज़िक्स जा लॉस हूंदा यानी ॿिन्ही फ्रेम ऑफ रेफरेंस में साॻा हूंदा, चाहे उहा मैकेनिक्स जे हिसाब सां वठूं, चाहे उहा इलेक्ट्रिसिटी जे हिसाब सां वठूं, चाहे उहा ऑप्टिक्स जे हिसाब सां वठूं, लेकिन सभई इहे लॉस ॿिन्ही फ्रेम ऑफ रेफरेंस जे लाइ छा हूंदा, सेम हूंदा, इक्वल हूंदा, रिज़ल्ट साॻी ईंदी। हाणे जेकॾहिं चाहे उहे असां केमिस्ट्री या बायो जे हिसाब सां छो न अप्लाई कयूं उहे लॉस, त उन्हनि में बि रिज़ल्ट ॿिन्ही जे रेफरेंस सां छा ईंदा, सेम ईंदा। इहो कॉन्सेप्ट आहे प्रिंसिपल ऑफ रिलेटिविटी यानी इक्विवेलेंस जो। क्लियर? यानी कि जेकॾहिं असां को बि इवेंट ऑब्जर्व था कयूं, चाहे उहो मूविंग में थियो हुजे, चाहे उहो रेस्ट में थियो हुजे, त ॿिन्ही जी रिज़ल्ट जेका ईंदी ॿिन्ही में साॻी ईंदी यानी रिलेटिव हूंदा। क्लियर? हाणे अॻियां ॾिसो पियो असांजो पास्टुलेट आहे कॉन्स्टेंसी ऑफ स्पीड ऑफ लाइट। हाणे लाइट जी यानी कि स्पीड ते को बि फ़र्क़ु न पवंदो। इन हवाले सां छा आहे त स्पीड ऑफ लाइट सी इन अ वैक्यूम इज़ universal constant. The speed of light in vacuum is the same in all inertial frames and it is independent of the motion of source and observer. स्पीड ऑफ लाइट जेकी कांस्टेंट आहे इन जो कॉन्सेप्ट किथां खां शुरू थियो हो, जीअं मां सवेर तव्हांखे ॿुधायो त जॾहिं माइकलसन मोरले एक्सपेरिमेंट परफॉर्म कयो त उन वक़्तु जेकी उन्हनि जे मुताबिक़ रिज़ल्ट अचणी हुई उहा डिफरेंट अचणु घुरिजे। हाँ, यानी जेकी स्पीड ऑफ लाइट सी आहे उहा C+V थी वञे। जीअं गैलीलियन ट्रांसफॉर्मेशन में वे एडिशन ऑफ वेलोसिटी पियो कॉन्सेप्ट अचे, यानी मैकेनिक्स खे अप्लाई पिया जॾहिं कयूं उन मुताबिक़। हाणे जॾहिं इहा शइ फाइंड पई थिए त हिन में एक्सपेरिमेंट में इहा शइ न थी त C+V थी वञे, C² - V² थी वञे, या C × V थी वञे, या C² + V² होल रूट थी वञे, त इहा असांजी रिज़ल्ट न पई अचे। इन बुनियाद ते हिन चयो त जेकी स्पीड आहे उहा सभिनी फ्रेम ऑफ रेफरेंस यानी इनर्शियल में चाहे मूविंग हुजे चाहे रेस्ट हुजे, लेकिन कंहिंजे हवाले सां चई यानी वैक्यूम जे हवाले सां चयो वियो। हिन पास्टुलेट में वैक्यूम जो कॉन्सेप्ट आहे। तव्हां ईअं नथा चई सघो त कंहिं मटीरियल मीडियम में असां जॾहिं कंपेयर कंदासीं त उते स्पीड ऑफ लाइट जो वैल्यू छा हुजे, कांस्टेंट हूंदो। ईअं न आहे, मटीरियल मीडियम जे न आहे। This postulates only for vacuum. वैक्यूम में माना फ्री स्पेस में जिथे मीडियम जो कॉन्सेप्ट ना है। जेकॾहिं तव्हां खां सवाल ईअं कयो वञे त स्पीड ऑफ लाइट इन एयर एंड वाटर छा थींदी, त ईअं तव्हां कोन चवंदो त हवा में ऐं वाटर में स्पीड साॻी हूंदी आहे, न, डिफरेंट हूंदी आहे, बिकॉज हिते मटीरियल यानी मीडियम अची वियो। छो जो मीडियम में जॾहिं बि लाइट हिकु मीडियम खां ॿिए मीडियम में ट्रांसफर थींदी आहे त पोइ स्पीड ते फ़र्क़ु पवंदो, लेकिन हिते कॉन्सेप्ट छा आहे, वैक्यूम जे हिसाब सां आहे। लेकिन असां हिकिड़ो कॉन्सेप्ट वठी सघूं था त जेकॾहिं सिर्फ़ एयर कंसीडर था कयूं त एयर किथे बि आहे उते स्पीड ऑफ लाइट साॻी हूंदी। वाटर कंसीडर था कयूं त वाटर किथे बि आहे पूरी दुनिया में त उते स्पीड ऑफ लाइट जो वैल्यू छा ईंदो, कांस्टेंट ईंदो, सेम ईंदो। त ही असांजो कॉन्सेप्ट अथव। क्लियर बाबा? शाबाश। हाणे नोट करे वठो त अॻियां असां इन जा यानी स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी जा कॉन्सिक्वेंसिस पढ़ूं। कॉन्सिक्वेंसिस यानी इन जा फैक्टर पढ़ूं, जीअं लेंथ यानी कंट्रैक्शन, टाइम डायलेशन ऐं यानी कि मास वेरिएशन। ठीकु आहे बाबा? शाबाश। हाणे ॾिसो टाइम डायलेशन स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी में जेको कॉन्सिक्वेंसिस फैक्टर अचनि पिया यानी कि रिलेटिविस्टिक फैक्टर जे बुनियाद ते यानी स्पीड ऑफ लाइट सां जॾहिं कंपेयर था कयूं त उन वक़्तु ही कुझु पहलू असांखे ऑब्ज़र्व थींदे मेजरमेंट कंदे नज़र अचनि था। त ॾिसो ही टाइम डायलेशन जो कॉन्सेप्ट छा आहे। टाइम डायलेशन अ स्लोइंग टाइम इन अकॉर्डेंस विद द थ्योरी ऑफ रिलेटिविटी दैट occurs in a system in motion relative to an outside observer and that becomes apparent especially as the speed of the system approaches that of light. अॻियां ॾिसो क्लॉक्स जेके रखंदासीं इन मोशन relative to an observer tick less rapidly than when they are at rest.
अॻियां ॾिसो, टाइम डायलेशन मीन्स दैट टाइम रियली passes more slowly for relativistic motion. हिन जो हितां ही फार्मूलो आहे t, which t is called relativistic or improper time, and t naught is what? Proper time, and this factor is called Lorentz factor. हाणे हिन खे सम्झण जे लाइ कुछ ॾिसो कीअं असां कॉन्सेप्ट था वठूं। जेकॾहिं मां हिकिड़ो फ्रेम ऑफ रेफरेंस कंसीडर थो कयां, विच इज़ कॉल्ड एस फ्रेम, स्टेशनरी फ्रेम आहे, ऐं हिते मां हिकिड़ी यानी कि घड़ी रखां थो, घड़ियाल रखां थो, ठीकु आहे, वॉच रखां थो। हाणे हेॾां मुंहिंजो ॿियो फ्रेम ऑफ रेफरेंस आहे जेको मूविंग आहे एस प्राइम, ऐं इन में बि असां छा था रखूं? घड़ी रखूं था, यानी कि कलाक रखूं था। क्लियर? हाणे हितां हिकिड़ो ऑब्जर्वर आहे हिन मूविंग यानी कि हिन रेस्ट वारे फ्रेम में, जेको ऑब्जर्व थो करे हिन जी घड़ी खे, त ही जेको आहे हिन जी घड़ी खे जॾहिं नोट कंदो त हिन जो जेको टाइम काउंट कयो वेंदो ऑब्जर्वेशन जे बुनियाद ते, त ही छा हूंदो? ही थो ऑब्जर्व करे, ऐं ही मूविंग आहे ओ हिन डायरेक्शन में वेलासिटी अथसि। हाणे छा थींदो जॾहिं ही ऑब्जर्व कंदो हिन जे यानी टाइम जे बुनियाद ते, त हिन जे मुताबिक़ हिन जो टाइम लेस टिक थींदो, माना घटि टिक कंदो, माना आहिस्ते टिक कंदो। जेकॾहिं ही हिकिड़े सेकंड में थो थिए त ही 1.5 सेकंड में टिक साॻियो कंदो, ऑन द बेसिस ऑफ दिस फ्रेम ऑफ रेफरेंस, रेस्ट वारे जे हिसाब सां। वरी जेकॾहिं इहा ई साॻी रिज़ल्ट असां हेॾे बि वठी सघूं था। हाणे ॾिसो ही छा आहे? असांजो मूविंग फ्रेम में ऑब्जर्वर हूंदो। हाणे हिन खे ॾिसंदो त हिन जे लाइ ही फ्रेम ऑफ रेफरेंस हिन तरफ़ मूव कंदो, यानी कि ऑपोजिट डायरेक्शन में। क्लियर? हाणे जॾहिं ही ऑब्जर्व कंदो हिन खे, हाणे ही पाण खे छा में सम्झंदो? रेस्ट में, ऐं ही छा आहे? मूविंग थी वेंदो हिन जे लाइ। क्लियर? हाणे जेको ही ऑब्जर्व कंदो हिन खे, त वरी हिन जे लाइ यानी हिन जे लाइ ही जेको हूंदो ऑब्जर्वर जी जेको टाइम हूंदो, वरी हिन जे लाइ ही लेस टिक थींदो। माना चवण जो मक़सदु आहे त जेको मूविंग असांजा छा हूंदा फ्रेम ऑफ रेफरेंसिस, उन्हनि मूविंग जे लाइ जेको टाइम थी वेंदो उहो छा थींदो? स्लो हूंदो। माना जेके मूविंग कलाक हूंदा उहे छा हूंदा? रन स्लो कंदा मूविंग कलाक जे मुताबिक़। माना लाज़मी आहे जेको ऑब्जर्वर हूंदो उहो रेस्ट में कंसीडर कयो वेंदो, ऐं जेको असांजी ऑब्जर्वेशन जिथां वठणी आहे, जंहिंखे ऑब्जर्व करे थो, उहो मूविंग थी वेंदो। त इन बुनियाद ते जेको मूविंग हूंदा न, एक्चुअली उहे ई पंहिंजे जेको टाइम हूंदो उन्हनि जो स्लो गुज़रंदो, आहिस्ता गुज़रंदो, टाइम घटि गुज़रंदो। जीअं ॾिसो हेॾे नोट थियल आहे त कलाक्स इन मोशन, जेके रिलेटिव टू एन ऑब्जर्वर टिक लेस रेपिडली देन व्हेन दे आर एट रेस्ट। जेके रेस्ट वारे फ्रेम जे हिसाब सां हूंदा, यानी जेके मूविंग हूंदा, यानी रेस्ट वारा जल्दी जल्दी टाइम गुज़रंदो, ऐं जेको मूविंग वारनि जो हूंदो उहो स्लो टाइम गुज़रंदो। क्लियर? इन बुनियाद ते आइंस्टाइन हिकिड़ो ट्विन पैराडॉक्स असांजे अॻियां, यानी कि ट्विन पैराडॉक्स जो कॉन्सेप्ट ॾिनो, ॿ जाड़नि भाइरनि जो कॉन्सेप्ट। कीअं हो ॿ जाड़नि भाइरनि जो? त जेकॾहिं उन कॉन्सेप्ट इहो ॾिनो त हिकिड़ो जाड़ो भाउ हुजे जेको अर्थ ते आहे, सरफेस ऑफ अर्थ ते या ज़मीन ते, वर्ल्ड ते, ऐं ॿियो जेको झाड़ो यानी कि ॿियो जेको ट्विन ब्रादर आहे, जाड़ो भाउ आहे, उहो केॾांहुं वञे? उनखे असां स्पेस क्राफ्ट में यानी कि मूव करायूं, एप्रोच स्पीड कंहिंसां? स्पीड ऑफ लाइट सां मूव करायूंसि। माना ओतिरो थी कोन सघंदो, लेकिन उन जे वेझो स्पीड सां मूव करायूंसि। त फ़र्क़ु छा थींदो? त जेकॾहिं जेको स्पेस क्राफ्ट में स्पीड ऑफ लाइट जे एप्रोचिस सां वञी रहियो आहे, त जेॾीमहिल हू वापसि थी ईंदो, हाणे ज़हन में रखो ही मूविंग आहे,
ही रेस्ट में ऑब्जर्वर आहे, ही मूविंग आहे। हाणे जेको मूविंग हूंदो उन जो फ्रेम ऑफ रेफरेंस छा हूंदो, यानी कि उन जे फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़ टाइम छा हूंदो, मूविंग वारे जे लाइ स्लो गुज़रंदो, लेस टिक थींदो। ऐं जेको रेस्ट वारो ऑब्जर्वर हूंदो उन जे लाइ छा थींदो, उन जे लाइ जल्दी जल्दी टाइम पंहिंजे नॉर्मल नमूने सां पियो गुज़रंदो। यानी जेको ही स्पीड ऑफ लाइट सां मूविंग फ्रेम आहे उहो यानी कि आस्ते आस्ते टाइम गुज़रंदुसि त उहो जल्दी पोड़ो कोन थींदो, यानी जल्दी पोड़ो न थींदो। ऐं जेको हिन जो टाइम आराम सां नॉर्मल गुज़रे थो त हिन जो टाइम जल्दी जल्दी गुज़रंदो एज़ कंपेयर टू हुन जे मूविंग वारे जे, त ही पोड़ो ऑब्जर्वड थींदो ऐं हू छा हूंदो, जवान रहंदो अञा। त इहो हो ट्विन पैराडॉक्स जो कॉन्सेप्ट। ठीक आहे, त हाणे असां अॻियां कुझु एग्जाम्पल कयूं था, यानी कि एग्जाम्पल प्रॉब्लम्स, उन सां असां सम्झूं त वाकई टाइम डायलेशन जो कॉन्सेप्ट छा आहे। जी बाबा, हाणे ॾिसो अव्हांजे अॻियां कुछ टाइम डायलेशन के हवाले से एग्जाम्पल्स आहिनि, एग्जाम्पल प्रॉब्लम्स आहिनि। ॾिसो पहिरियों आहे त यू एंड अ फ्रेंड, योर फ्रेंड आर हैविंग ए ईटिंग कंटेस्ट। Your friend is on a train traveling at speed of 0.9 c. You finish your food in 5 seconds. How long does your friend think it took you to finish the food? हाणे ॻाल्हि जो मतिलबु इहो आहे त तव्हां कंहिं रेलवे प्लेटफॉर्म ते या रेलवे स्टेशन ते बीठा आहियो ऐं तव्हां खाधो खाई रहिया आहियो। तव्हां खाधो जेको खाओ था उहो 5 सेकंड में सपोज खाओ था। तव्हांजो दोस्त मूविंग आहे ट्रेन में ऐं उन जी स्पीड असां कंसीडर कई आहे 0.9 c। त हाणे तव्हांजे मुताबिक़ 5 सेकंडनि में छा खाधो पूरो कयव। हाणे तव्हांजे दोस्त जे मुताबिक़ यानी कि तव्हां केतिरे टाइम में खाधो पूरो था कयो उहो मेजर करिणो आहे। हाणे हिते प्रॉपर टाइम तव्हांजे हवाले सां, ठीक है। असांखे अपेरेंट टाइम यानी इम्प्रॉपर टाइम जेको मूविंग फ्रेम ऑफ रेफरेंस आहे उन जे मुताबिक़ काउंट करिणो आहे। अकॉर्डिंग टू टाइम डायलेशन t इज इक्वल टू t नॉट 1/1 माइनस v स्क्वायर अपॉन c स्क्वायर। व्हाट इज t नॉट मीन्स, यानी कि असांजो प्रॉपर टाइम 5 सेकंड आहे। 5 डिवाइडेड बाय व्हाट 1 माइनस v असांजी केतिरी आहे 0.9। c स्क्वायर में कैंसिल थी वेंदो, इन जे करे असां 0.9 रखंदासीं। जॾहिं इन जो रूट कढी डिवाइड कंदासीं त तव्हांखे ख़बर आहे घणो जवाब ईंदो 11.5 सेकेंड्स। हाणे तव्हांजे दोस्त जे मुताबिक़ तव्हां खाधो केतिरे टाइम में पूरो कंदो 11.5 यानी 11.5 यानी 11.5 सेकंडनि में। केॾो डिफरेंस आहे तव्हांजे मुताबिक़ 5 सेकंड्स में, तव्हांजे दोस्त जे मुताबिक़ 11.5 सेकंडनि में तव्हां खाधो पूरो कंदो साॻियो ई। इहो छा आहे, टाइम डायलेशन जो कॉन्सेप्ट आहे। छो जो मूविंग असां कंसीडर कयो आहे, तव्हां रेस्ट आहियो, छो जो हुन जे मुताबिक़ तव्हां छा में आहियो, मूविंग आहियो। ठीक आहे, लाइक दिस। त इहो कॉन्सेप्ट असांजो थींदो। जेकॾहिं इन खे असां वाइस वर्सा वठंदासीं, इनवर्स वठंदासीं त सेम रिज़ल्ट ईंदी तव्हांजे हवाले सां। जेकॾहिं उहो यानी तव्हांजो फ्रेंड जेकॾहिं खाधो खाए थो 5 सेकंडनि में, जॾहिं तव्हां मेजर कंदो न हुनखे त तव्हांजे लाइ बि टाइम केतिरो लॻंदो 11.5 सेकंड। त इहो रिलेटिव कॉन्सेप्ट आहे। अॻियां ॾिसो ॿियो प्रॉब्लम आहे। द पीरियड ऑफ अ पेंडुलम इज मेजर्ड टू बी 3 सेकंड इन द इनर्शियल फ्रेम ऑफ पेंडुलम। व्हाट इज द टाइम पीरियड व्हेन इट इज मेजर्ड बाय एन ऑब्जर्वर मूविंग एट स्पीड ऑफ 0.95 c विथ रिस्पेक्ट टू द पेंडुलम। हाणे जेको पेंडुलम जे मुताबिक़ पहिरियों टाइम आहे इनर्शियल जे मुताबिक़ उहो छा आहे 3 सेकंड आहे ऐं उन जी स्पीड जेकी आहे उहा छा आहे 0.95 c। जेकॾहिं को ऑब्जर्वर आहे जेको स्पीड केतिरीअ सां मूव करे थो 0.95 c सां, जॾहिं जेको रेस्ट वारो फ्रेम आहे उन जे लाइ केतिरो टाइम आहे 3 सेकंड्स। जेको मूविंग आहे हाणे इन जे लाइ केतिरो थींदो, ॾिसो मूविंग जो कॉन्सेप्ट आहे। त हाणे मूविंग जे लाइ टाइम t इज इक्वल टू t नॉट अपॉन में 1 माइनस v स्क्वायर अपॉन c स्क्वायर रूट। हाणे t नॉट केतिरो आहे 3 सेकंड, त ही थींदो वञी 1 माइनस v मुताबिक़ 0.95 c स्क्वायर कैंसिल, डिवाइड कंदासीं, रूट कढी डिवाइड कंदासीं त पोइ असांजो जवाब ख़बर छा ईंदो 9.6 सेकंड्स। हाणे ॻाल्हि इहा
त जॾहिं 3 सेकंड्स हुयो जॾहिं रेस्ट वारो फ्रेम हो, हाणे मूविंग वारो ऑब्जर्व कंदो साॻे ई पेंडुलम खे, त उन जे लाइ जेको पेंडुलम वाइब्रेट करे थो उन जो टाइम पीरियड हुन जे लाइ जेको मूविंग आहे यानी हेतिरी स्पीड सां मूव करण वारो आहे, त उन जे लाइ जेको टाइम पीरियड ऑब्जर्व थींदो उनखे उहो केतिरो थींदो 9.6। क्लियर बाबा? हाणे ॾिसो हिन बुनियाद ते ही एग्जांपल्स आहिनि। ॾिसो जेके मूविंग आहिनि, मूविंग ऑब्जर्वर टाइम वधीक था लॻाइनि, माना स्लो था हलनि, स्लो टिक थींदी। हिते बि ॾिसो 11.5 यानी मूविंग फ्रेम ऑफ रेफरेंस जे बुनियाद ते टाइम छा थो थिए, स्लो थो हले। ठीकु आहे, यानी देर थी लॻे ॾाढी, त इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे टाइम डायलेशन। ठीकु आहे बाबा, नोट करे वठो। शाबाश जी बाबा। हाणे ॾिसो अव्हां जे अॻियां ॿियो यानी असांजो कॉन्सिक्वेंस आहे कहिड़े हवाले सां, स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी जे हवाले सां। उहो आहे लेंथ कंट्राक्शन, माना लेंथ जो सुकुड़जण, लेंथ घटि, साइज़ घटि थी वञणु on the basis of special theory of relativity। त ॾिसो इहो छा आहे, the length of an object in motion with respect to an observer appears to be shorter in the direction of motion when an observer at rest with respect to moving observer। चवण जो मक़सदु आहे त जेकॾहिं को रेस्ट वारो आहे ऐं होॾां असांजो मूविंग फ्रेम ऑफ रेफरेंस आहे, ॿई इनर्शियल आहिनि। ठीकु आहे, हाणे मूविंग फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़ रिज़ल्ट छा ईंदी, लेंथ कंट्रास्ट ईंदी, या रेस्ट वारे जे मुताबिक़ रिज़ल्ट छा ईंदी, असांजी लेंथ साइज़ घटि हूंदी उन ऑब्जेक्ट जी। त ॾिसो इन हवाले सां जेको असांजो फार्मूलो हूंदो आहे रिलेटिविस्टिक जे मुताबिक़, एल वेयर एल कैपिटल इज़ वाट इम्प्रॉपर लेंथ और relativistic length, relative motion जे मुताबिक़ L नॉट इज वाट प्रॉपर लेंथ। ठीकु आहे, 1 - v स्क्वायर अपॉन c स्क्वायर रूट असांजो इहो रिलेटिविस्टिक फैक्टर यानी कि लोरेंज फैक्टर आहे। क्लियर? हाणे हिते हिकिड़ी मेन पॉइंट आहे, सवाल थींदो आहे त देयर इज नो कंट्राक्शन इन अदर टू परपेंडिकुलर डायरेक्शन। हाणे ही हॉरिजॉन्टल मोशन पिया वठूं, हाणे जेकॾहिं परपेंडिकुलर डायरेक्शन में लेंथ कंट्राक्शन ऑब्जर्व कंदासीं त न थींदो। ज़हन में रखिजो, ॿ परपेंडिकुलर डायरेक्शन जे बुनियाद ते जेकॾहिं तव्हां लेंथ कंट्राक्शन वठंदो त पोइ तव्हां मैयर न करे सघंदो, लेंथ कंट्राक्शन तव्हांखे ऑब्जर्व न थी सघंदी। क्लियर बाबा? हाणे अॻियां ॾिसो एग्जांपल हिन जो, एन ऑब्जर्वर ऑन अर्थ सीज़ a spaceship at an altitude of 435 moving downward towards the earth with a speed of 0.9 c। What is the altitude of the spaceship is measured by an observer on the spaceship। चवण जो मक़सदु आहे जेको अर्थ ते आहे उहो ऑब्जर्व थो करे त हिकिड़ो स्पेसशिप अची रहियो आहे। क्लियर? छा आहे, स्पेसशिप अची रहियो आहे, केतिरी हाइट तां, 435 मीटर्स जी हाइट तां, 435 मीटर जी हाइट तां हिकिड़ो स्पेसशिप डाउनवर्ड अची रहियो आहे। हाणे मूंखे ॿुधायो त जेको ऑब्जर्वर स्पेसशिप ते हुजे त उन जे लाइ हाइट केतिरी थींदी, इहो सवाल आहे। क्लियर? जेको स्पेस ते माना स्पेसशिप ते मूविंग ऑब्जर्वर हुजे, छा आहे इहो, मूविंग ऑब्जर्वर आहे। हाणे ॾिसो यानी कि हिन फार्मूले जे मुताबिक़ L इज इक्वल टू L नॉट 1 - v स्क्वायर अपॉन c स्क्वायर। हाणे लेंथ प्रॉपर केतिरी असांजी आहे 435 मल्टीप्लाई में 1 माइनस असांजो v केतिरो आहे, स्पीड आहे असांजी 0.97। ठीकु आहे, c स्क्वायर स्क्वायर में कैंसिल, जॾहिं हिनखे असां यानी कि रूट कढी माइनस वारो ऐं मल्टीप्लाई कंदासीं, ख़बर त जवाबु छा ईंदो, 106 मीटर्स ताईं ओनली। हाणे हुते ॾिसो जेको ऑब्जर्व थो करे लेंथ अल्टीट्यूड हुनजो, केतिरे अल्टीट्यूड तां स्पेसशिप अचे थो उहो केतिरो आहे, उहो असांजो आहे 435 मीटर्स, माना हाफ ऑफ द किलोमीटर। ऐं हिन जे लाइ छा आहे 106 मीटर सिर्फ़। त ॾिसो हिन जेको ऑब्जर्वर मूव कंदो यानी कि जेको ऑब्जर्वर स्पेसशिप ते हूंदो उन जे लाइ जेको अल्टीट्यूड हूंदो उहो केतिरो हूंदो, उहो सफ़ा घटि हूंदो, केतिरो 106 ओनली मीटर्स। त इहो कॉन्सेप्ट हूंदो आहे असांजो छाजे हवाले सां, लेंथ कंट्राक्शन जे बुनियाद ते। शाबाश, त नोट करे वठो। जी बाबा, हाणे ॾिसो अव्हां जे अॻियां यानी कि मास वेरिएशन और रिलेटिविस्टिक असांजो छा आहे, यानी कि मास आहे।
on the basis of special theory of relativity. So the mass of moving objects increases as its velocity increases. Thus, mass of a body moving with velocity approaches to velocity of light relative to an observer is larger than its mass at rest. चवण जो मक़सदु आहे त जेकॾहिं को बि ऑब्ज़र्वर रेस्ट वारे फ्रेम ऑफ रेफरेंस में आहे या मूविंग वारे में आहे त मूविंग वारे जे हिसाब सां जेको मास थींदो उहो इंक्रीज़ थींदो, वधीक थींदो, लार्जर थींदो एज़ कंपेयर टू रेस्ट वारे फ्रेम ऑफ रेफरेंस जे मुताबिक़। ठीकु आहे, जॾहिं कंहिं ऑब्जेक्ट जो मोशन स्पीड ऑफ लाइट सां कंपेयर कंदासीं। ठीकु आहे, हाणे ॾिसो यानी कि ही हिन जो फार्मूलो आहे m इज़ यानी कि असांजो इम्प्रॉपर मास हूंदो या रिलेटिविस्टिक मास हूंदो आहे ऐं ही असांजो प्रॉपर या रेस्ट वारो मास हूंदो आहे ऐं ही लोरेंस फैक्टर आहे। हाणे हिन जे हवाले सां एग्जांपल आहे द रेस्ट मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज़ 9.11 into 10 power minus 31 kg हूंदो आहे। इफ इट मूव्स with a velocity of 0.75 c, what is its relativistic mass? On the basis of formula put kayo, m is equal to what is m naught 9.11 into 10 power minus 31 kg divided by 1 माइनस असांजी स्पीड केतिरी आहे बाबा, हाणे असांजी स्पीड आहे 0.75 त 0.75 जो असां छा वठंदासीं स्क्वायर वठी ऐं रूट वठंदासीं। छा वठंदासीं? रूट वठंदासीं त जेको जवाबु ईंदो आंसर ईंदो ख़बर अथव 14 into 10 power minus 31 kg जे अप्रॉक्सीमेटली केतिरो मास इंक्रीज थींदे ऑब्जर्व थींदो जेको मूव कंदो केतिरी स्पीड सां 0.75 स्पीड ऑफ लाइट जे मुताबिक़। त इहो असांजो छा आहे एक्चुअली रिलेटिविस्टिक मास आहे। इहे जेके बि असांजा कॉन्सिक्वेंस फैक्टर ऐं इहे जेके बि असांजा पहलू अचनि था थ्योरी ऑफ रिलेटिविटी जे मुताबिक़, इहो सॼो कॉन्सेप्ट छा आहे एक्चुअली, इहो सॼो असांजो कंहिंजे बुनियाद ते ॻाल्हि आहे या सॼी स्पेशल थ्योरी ऑफ रिलेटिविटी आहे। हाणे असां अॻियां जेको नेक्स्ट टॉपिक हूंदो असांजो इंशाअल्लाह डिस्कस कंदासीं ब्लैक बॉडी रेडिएशंस ते। तेसि ताईं तव्हां ही यानी कि नोट करे वठो ऐं हिननि जी प्रैक्टिस कयो। शाबाश, थैंक यू।